घर वालों से, अपने खानदान वालों के साथ, अपने पड़ोसियों के साथ, अपने बुजुर्गों के साथ, यहाँ तक कि जितने भी लोग हमसे सुबह शाम मिलते हैं उनसे मुस्कुरा कर उनसे ग्रीट करें। इससे आपके आपसी रिश्ते भी मजबूत होंगे और आपको अंदरूनी खुशी मिलेगी। दूसरा बाअसर काम गौर से और इत्मीनान से सो इन कंप्यूटर के दौर में दाखिल थी चुकियूं बी क़ौमूं सभिनी खां वधीक तइलीम ॾाढी असां तइलीम चऊं था सिर्फ़ु सो हिते हुजे असां नौशहर में पढ़ूं हैदराबाद कराची में न अच जेकॾहिं नौजवान आहे पढ़ाई में सिंसियर है तइलीम हासिल कंदो तो दुनिया के कंहिं बि सुठे इदारे में वञी सघे थो ऐं उते जेके सो मौक़ा आहिनि सो इन करे तव्हांखे इहा वरी रिक्वेस्ट कंदुसि त जेका आहे सो जीअं असांजी नर्सिंग जो मिसाल वठो हिकिड़ो त असांजे नर्सिंग इवन नंढी एज में थी करे असां हिकु कामयाबी ताईं पहुता आहियूं। मां हमेशह पंहिंजो पाण खे मुतासिर कंदी आहियां त असांखे ॻोठनि मां जेको आहे असांजो माउ पीउ हिकिड़ो कमु करे बहितरीन साथी कसीदो हलो हलो कोरिए सामी जे बरसे वाला शाह सचल सामी जे बरसे वाला रहन मलीर में मारुड़ा है झर जंगल में जांगिड़ा रहन मलीर में मारुड़ा है झर जंगल में जांगिड़ा पर पट के बाग बढ़ाए वाला सिंधी मैं खाक के सोन बढ़ाए My studies. पैदा थियण वारो हुजे न इनजी मां अल्ट्रासाउंड करायो डॉक्टर खबर है छा चयो अल्ट्रासाउंड में त पार है कोन सवा घपी है कारी क्यों एक्टर तू भी बदफजीदा तू भी सुनाण दो ना मूंखे रिटेक जो खीर मलाई तुसे जी चल खीर मलाई तुसे तुझो हमारी खीर मलाई दुस सजाई दुस तुझो हमारी खीर मलाई।